गंबड़ सेफ सिटी या ख्वाब 6 करोड़नि जो मंसूबो रुगो ऐलाननि ते महदूद। हिक पासे गंबड़ जा शहरी चोरिन फुरुन ऐं ॾोही वारदातुनि सबबि परेशान आहिनि त ॿिए पासे शहर खे सेफ सिटी बणाइण जा वॾा वॾा ऐलान अॼु बि फाइलनि में क़ैद नज़र अचनि था। 1 साल खां वधीक अरसो गुज़री वियो, पर सवाल अञा बि साॻियो आहे। आख़िर 6 करोड़ रुपयनि जे सेफ सिटी मंसूबे जो छा थियो ऐं 2 करोड़ रुपयनि जो पहिरियों फेज़ आख़िर केॾांहुं वियो। मार्च 2025 में म्यूनिसिपल कमेटी वॾे धाम धूम सां ऐलान कयो त गंबड़ में 200 जदीद CCTV कैमराऊं लॻायूं वेंदियूं। टेंडर जारी थियो ऐं कराची मां IT माहिरनि जी टीम घुराई वई। शहर जो सर्वे थियो, हंधनि जी निशानदेही थी ऐं दावाऊं कयूं वयूं त चंद ॾींहंनि में कमु शुरू थी वेंदो। शहरनि खे ॿुधायो वियो त हीउ मंसूबो गंबड़ खे मुल्क जे जदीद शहरनि जे सफ़ में आणे बीहारींदो, जिते हर अहम रस्ते, बाज़ार ऐं चौक ते जदीद निगरानी जो निज़ाम हूंदो। पर अॼु जॾहिं शहर जो चकर लॻाइजे थो त सवाल जनम वठे थो, उहे 200 कैमराऊं आख़िर किथे आहिनि? न को कंट्रोल रूम, न का तनसीब, न को अमली क़दम। इन दौरान शहर में ॾोहनि जूं वारदातूं मामूल बणियल आहिनि। जेकॾहिं सेफ सिटी मंसूबो वक़्त ते मुकमल थिए हा त शायदि केतिरा ई ॾोहारी कानून जी गिरफ़्त में अची वञनि हा, केतिरनि ई ख़ानदाननि खे नुक़सान खां बचाए सघिजे हा। असुल हक़ीक़त इहा आहे त बिल्कुलु सेफ सिटी लाइ असांजे गंबड़ शहर जा 2 करोड़ रुपया मंज़ूर थिया हुआ CCTV कैमराउनि लाइ, जंहिंमें बदअमनी इलाही हुई, जंहिं ते माना काफ़ी असांजे दोस्तनि हिन ई चौक ते सरफराज़ मेमून कम्युनिकेशन जो चोरी थी, जेका मुंहिंजे ख़्याल में कुझु CC कैमराउनि जी वजह सां साफ़ ज़ाहिर न थियण जे करे उहा अॼु ताईं उनखे न मिली सघी। उन खां पोइ असांजे म्यूनिसिपल चेयरमैन हाजी अब्दुल लतीफ़ शेख साहब चयो त मां गंबड़ खे सेफ सिटी बणाईंदुसि ऐं जेको आहे सो CC कैमराऊं सॼे शहर में लॻंदियूं। जेको 2025 में टेंडर पास थियो हो, जेके पैसा म्यूनिसिपल कमेटी जे अकाउंट में अची चुका आहिनि। अॼु 2026 जुलाई हली रहियो आहे, कैमरा त छा तार जो को हिते नालो निशान कान्हे ऐं बदअमनी पंहिंजे उरूज ते आहे। मां पीपुल्स लायर फार्म जो वाइस प्रेसिडेंट आहियां ऐं रिसेंटली मुंहिंजी ऑफिस जे ॿाहिरां मुंहिंजी मोटरसाइकिल खॼी वई आहे। इहो असांजे शहर जो अमन आहे। हाणे म्यूनिसिपल चेयरमैन जो चवणु आहे त टेंडर त जारी थी वियो आहे, पर फंड मौजूदु न हुआ, जंहिं सबबि कमु शुरू न थी सघियो आहे। उमेद ज़ाहिर कई पई वञे त अगस्त ताईं रक़म जारी थींदी ऐं पोइ पहिरें मरहले ते अमल शुरू कयो वेंदो। पर हिते सभ खां वॾो अहम सवाल आहे, जेकॾहिं फंड मौजूदु ई न हुआ त टेंडर छो जारी कयो वियो? सर्वे छो कराई वई? शहरनि खे जल्द शुरूआत जो यकीन छो ॾियारियो वियो? छा सेफ सिटी रुगो ऐलाननि जो हिकु ख़ूबसूरत ख्वाब हो? गंबड़ जो सेफ सिटी मंसूबो हिन वक़्तु वाइदनि ऐं हक़ीक़तुनि जे विच में बीठल नज़र अचे थो। शहरनि खे हाणे बयाननि, प्रेस रिलीज़ुनि ऐं नवनि ऐलाननि खां वधीक अमली क़दम घुर्जनि, छो त सेफ सिटी जो मतिलबु रुगो काग़ज़नि ते लिखियल मंसूबो न आहे। सेफ सिटी तॾहिं बणिबी जॾहिं शहर जे रस्तनि, चौकनि ऐं बाज़ारुनि में जदीद कैमराऊं लॻल नज़र ईंदियूं ऐं माण्हुनि खे तहफ़ुज़ जो अहसासु मिलंदो। असांखे यादि आहे इहो ऐलान उन वक़्तु भाई साहब कयो हुयो जॾहिं सरफराज़ मेमण जो हिकिड़ो धाड़ो लॻो हुयो दुकान खे। उन खां भाई साहब हिन शइ ते एक्टिव थियो त बजाए जो असां रुगो सरफराज़ जे ॾोह जे गॾु पऊं त बहितर आहे पंहिंजे शहर खे महफ़ूज़ थियूं। ऐं इहो हाई साहब जो वाज़े ऐलान हो ऐं इन जो हिकिड़ो टेंडर बि थियल आहे, जेको असांखे ज़ाती तरह ख़बर बि आहे। इहे कैमरा छो न लॻियूं आहिनि, इहो त हाई साहब पाण थो ॼाणे, जॾहिं त हाजी साहब रुगो गंबड़ शहर खे सिर्फ़ु न पियो करे, बल्कि ॿियनि चेयरमैन खे बि रिक्वेस्ट करे पियो त बाबा सभई जेको अचो गॾी सॼी मदद करे पंहिंजे शहरनि खे सुहिणो कयूं, ईमानदारी सां कमु कयूं। कहिड़ी वजूहातुनि जो चेयरमैन साहब हिन महिल ताईं जेका थो माना इन सेफ सिटी कैमरा खे जेका थो माना उहो वर्क न करे सघियो आहे। सो लिहाज़ा हिन मुहर्रम शरीफ़ जो महीनो बि अचे थो ऐं शहर जा हालात जेके हिन वक़्तु वञी रहिया आहिनि, तमामु माना स्ट्रीट क्राइम, सोशल क्राइम, इलाही जेका थो क्राइम्स वधी विया आहिनि। चेयरमैन साहब खे गुज़ारिश कंदासीं रुगो रोड रस्ता, नालियूं, पेवर ठाहिणु शहर जो जेका थो माना कमु न आहे। हाणे सभिनी जूं नज़रूं अगस्त ते आहिनि। छा हिन भेरे वाइदो वफ़ा थींदो या वरी गंबड़ जो सेफ सिटी प्रोजेक्ट हिकु भेरो ॿीहर फाइलनि, बयाननि ऐं ऐलाननि ताईं महदूद रहंदो? इहो सवाल रुगो शहरनि जो न आहे, इहो सवाल गंबड़ जे मुस्तक़बिल, उन जे अमन ऐं उन जे तहफ़ुज़ जो आहे।